अस्सलाम वालेकुम मराठी में वलीकार माहा मुबशिर सोलंकी ऐमान फराशा सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। पाकिस्तान पारां गॾियल अरब इमारात ते मिज़ाइल ऐं ड्रोन हमलनि जी मज़म्मत। वज़ीर आज़म पारां यूएई सदर सां मुकमल यकजहती जो इज़हार। शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान यूएई जी हुकूमत इमाराती भाइरनि ऐं भेनरुनि सां गॾु बीठल आहे। ज़रूरी आहे त जंगबंदी खे बरक़रार रखियो वञे ऐं उन जो एहतराम कयो वञे। ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची चयो आहे त पाकिस्तान जी कोशिशुनि सां ॻाल्हियुनि में अॻभराई थी रही आहे। अमरीका खे संदसि बुरो चाहींदड़नि खां परे रहणु घुर्जे। कुझु अंसर अमरीका खे ॿीहर दुबण में धिकणु चाहिनि था। गॾियल अरब इमारात खे बि एहतियात करणु घुर्जे। पंहिंजे बयान में चयो आहे त हरम्स वारे लंघ में पेश वाक़िअनि मां ॻाल्हि वाज़े थी वई आहे। सियासी बहरान जो को बि फ़ौजी हल न आहे। अमरीका जो प्रोजेक्ट फ्रीडम असल में प्रोजेक्ट डेडलॉक आहे। अमरीकी सदर पारां ईरान जूं 7 ॿेड़ियूं तबाह करण जी दावा। ॾखण कोरिया जे कार्गो जहाज़ मथां ईरान जे हमलनि जो इल्ज़ाम। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान जंग ख़त्म थियण बैदि तेल जूं क़ीमतूं घटि थी वेंदियूं। ईरान जी फ़ौजी क़यादत ख़त्म करे छॾी आहे। उन वटि कुझु बि नाहे बचियो। ईरान हमलो कयो त उनखे दुनिया जे नक्शे तां मिटाए छॾींदासीं। पीपी चेयरमैन पारां ईरानी जहाज़ जे हमले जी हिफ़ाज़त सां वापसी वारे अमल जी वाखाण। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान अमन जे क़याम लाइ दुनिया सां राब्ते में आहे। कंहिं बि मसइले जो हल ताक़त न पर सिफ़ारतकारी आहे। पंहिंजे बयान में पीपी चेयरमैन चयो आहे त दुनिया में जिथे बि जंगबंदी हुजे उते अमल दरामद में मुश्किलातूं ईंदियूं आहिनि। केपीके जे शहर चारसदा में जेयूआई अॻवान मौलाना मोहम्मद इदरीस हथियारबंदनि जे हमले में शहीद। पुलिस जो चवणु आहे त मौलाना इदरीस घर खां मदरसे वञी रहियो हो त खेसि शहीद कयो वियो। वाक़ियो मुनज़म टारगेट किलिंग आहे। आला सतही जांच टीमूं जोड़ी वियूं आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां मौलाना इदरीस जे क़त्ल जी मज़म्मत। जेयूआई वाक़िए ख़िलाफ़ सुभाणे सॼे मुल्क में एहतजाज जो ऐलान करे छॾियो। सिंध काबीना तरक़ियाती कमनि लाइ अरबे रुपयनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि इजलास। सिंधु दरिया ते हैदराबाद ऐं कोटलीअ जे विच में नई पुल जी डिज़ाइन जी मंज़ूरी। कराची जे रोडनि जी बहाली लाइ 6.5 अरब रुपया मंज़ूर। मोरे में 4 नयूं अदालतूं क़ाइमु थींदियूं। 425.597 मिलियन रुपया मंज़ूर। सिंध काबीना हैदराबाद में कब्रिस्तान लाइ 252.206 मिलियन रुपयनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। कासाबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी जी लाइन विछाइण लाइ 800 मिलियन रुपया मंज़ूर। सिंध म्यूज़ियम खां अली पैलेस ताईं शेख अयाज़ रोड खे वैकिरो करण जी बि मंज़ूरी। गंदावाब जो हथियारबंदनि पुराणे तकरार तां 2 नौजवाननि खे क़त्ल करे छॾियो। ॻोठ राहूजा में राहूजा ऐं ॾेठा दरनि में हलंदड़ तकरार भड़की पियो। हिक ॿिए मथां अंधाधुंध फायरिंग। गोलियूं लॻण करे 30 वरनि जो अब्दुल कादर ऐं 25 वरनि जो जान मोहम्मद ॾेठो मारिजी विया। फायरिंग में मीर हसन, फज़ल मोहम्मद ऐं गुलाब खान ॾेठो ज़ख़्मी। वाक़िए बाद इलाइक़े में छिकताण वारी सूरतहाल। पुलिस जो चवणु आहे त 5 साल अॻु राहूजा बिरादरी तरफ़ां ॾेठा बिरादरी जी नारी अगवा करण वारे मामले तां धुरनि में ॿीहर तकरार भड़की उथियो आहे। शाह लतीफ़ यूनिवर्सिटी जी इंतज़ामिया ऐं मुलाज़िमनि विच में ॻाल्हियूं कामयाब। एहतजाज ख़त्म। वाइस चांसलर तरफ़ां जोड़ियल कमेटी जूं एम्प्लॉइज़ वेलफेयर एसोसिएशन अॻवाननि सां ॻाल्हियूं। मुतालबा मंज़ूर थियण बैदि मुलाज़िमनि 5 ॾींहनि खां जारी धरणो ख़त्म करे छॾियो। प्रो वाइस चांसलर वाहिद बख्श जतोई चयो आहे त 1 खां 16 ग्रेड जे मुलाज़िमनि जी 30% ऐं 17 ग्रेड ताईं जे मुलाज़िमनि जी 20% लीव इनकैशमेंट 20 मई ताईं बिला कटौती जे ॾिनी वेंदी। डेली वेजिस मुलाज़िमनि खे न कढियो वेंदो ऐं 1 अगस्त खां पघार 17,500 मां वधाए 20,000 रुपया ॾिनी वेंदी।